तेरे बिन ड्रामे जी टीम ड्रामे जी हिक किस्त खां पोइ सख़्त तनक़ीद जो शिकार बणिजी वई आहे। ड्रामे जो किरदारु मीरब पंहिंजे मुड़ुस खे चमाट वाहे कढे थी ऐं थुक हणे थी, जॾहिं त मुर्तज़िम शादीशुदा हूंदे उन खां बदिलो वठे थो। अहिड़े स्क्रिप्ट ऐं मंज़रनि ते ड्रामे जा मदाह कावड़ियल आहिनि ऐं सोशल मीडिया ते कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि। जीअं त हीउ ड्रामो न रुगो पाकिस्तान पर भारत में बि मक़बूल थियो आहे। इन लाइ माण्हुनि जो वॾो अंग लेखका खे तनक़ीद जो निशानो बणाए रहियो आहे। छेती तनक़ीद खां पोइ लेखका नूरैन मखदूम जो रद्द अमल बि साम्हूं अची वियो आहे। हुन पंहिंजे ड्रामे जो दिफ़ा कयो आहे। शौक़ीननि जो चवणु आहे त जहिड़ी रीति ड्रामे जूं पहिरियों किस्तूं हुयूं उन्हनि में सभु कुझु ठीकु हो ऐं किरदार बहितर हुया, पर हाणे अदब जा लीका लताड़िया विया आहिनि ऐं औरत मुड़ुस खे चमाट ऐं थुक हणी बेअदबी जी हद करे छॾी आहे, जॾहिं त मुर्तसिम जे किरदार खे इंसान मां हैवान बणायो वियो आहे। इन खां सवाइ बि मदाहन खे ड्रामे मां खोड़ शिकायतूं आहिनि, पर लेखका इन्हनि जो दिफ़ा करे थी। संदसि चवणु हो त माण्हू हया खे घटि वधि ॻाल्हाए रहिया आहिनि छो त हू सुठो परफॉर्म करे रही आहे। माण्हू मुर्तसिम खे पसंदि कनि था छो त हुन जो सुठो किरदारु आहे ऐं मीरब खे बि माण्हू पसंदि कनि था, पर हया सभिनी खां सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे ऐं मुख़ालिफ़ किरदार खे सुठे नमूने निभायो आहे। हुन चयो त संदसि कहाणी में अहिड़ा किरदार हुआ जेके हू तब्दील नथी करे सघे। ज़रियनि मूजिबि ड्रामे जी लेखका नूरैन मखदूम 47 किस्त जे हिक प्रोमो ते अवाम जी तनक़ीद जे रद्द अमल में चयो आहे त इहो पहिरियों भेरो न आहे जो अहिड़ी शइ स्क्रीन ते ॾेखारी वञे। सॼी कहाणी खे तोड़ ताईं पहुचण जो इहो सीन क्लाइमेक्स ॾांहुं वधण लाइ ज़रूरी हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk